मोरो टाइम्स न्यूज़ हर ख़बर ते नज़र। गरीब मिस्किन बेपहुच मारोड़न जो आवाज़ आला ऐवानन ताईं पहुंचाइण सां अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं बख्तावर ख़बर शामिल कयूं था दाइम दस्ताई रिपोर्ट मुताबिक। नाज़रीन, मोरो भरसा ॻोठ महमद मूसा कोराई जे रहवासिन महबूब अली कोराई, याकूब कोराई, यासीन कोराई ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे साफ़िन अॻियां दाईंदे चयो त मोहम्मद लाइक कोराई पंहिंजे पुटनि हनीफ़ कोराई, नदीम कोराई सां गॾिजी असांजे ॻोठ ॿाहिरां हथियारबंद माण्हुनि सां बीठा हुआ। असांजे घर खां निकिरण शर्त असां मथां बंदूक जो फायर करे ॾिनो, जंहिं ते आउं मौजज़ाने तौर ते बची वियसि, पर फायर जो आवाज़ ॿुधण ते आसपास जा माण्हू पहुची विया, जंहिं ते उन्हनि मूंखे बचाए वरितो ऐं हू पंहिंजा हथियार फिटा करे भॼण में कामयाब थी विया। अहिड़े वाक़े जी रिपोर्ट हद जे कोराई थाणे ते दाख़िल कराई वई, जंहिं खां पोइ इन्हनि कूड़ो ड्रामो करे पाण मथां बिलेट जा जीर ॾेई असांजी साख खे नुक़सानु पहुचाइण लाइ ग़लति बयान ॾिना पिया वञनि ऐं असां मथां कूड़ा इल्ज़ाम मड़ी कूड़ो केस दाख़िल कराइण जी कोशिशि कई पई वञे। हनीफ़ कोराई इलाइक़े जो वॾो ॾोहारी पिणु आहे, जंहिं ते केतिरा ई केस पिणु दर्ज थियल आहिनि। हिननि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीर आबाद ऐं SSP नौशेरो फिरोज़ खां मुतालबो कयो आहे त मामले जो फौरी तौर ते नोटिस वठी असां मथां मढ़ियल इल्ज़ामनि जी जांच कराई वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे।